नज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार ऐं यहाँ बिशारत सुनो। ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्रो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना में वादे बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में थियल हलफ़ बरदारी तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी खां हलफ़ वरितो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, आसिफा भुट्टो ज़रदारी, सनम भुट्टो, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अॻवान बि शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी खे परॾेही वज़ारत जो कलमदान ॾिनो वेंदो। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले जो हिकु ॿियो CCTV फुटेज साम्हूं अची वियो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त औरत बमबार जॾहिं रिक्शे तां लहे थी त उते हिकु ॿी बुरको पातल औरत बि बीठी हुई ऐं उन ई दौरान अच्छे स्काफ में मौजूदु औरत हमले आवर वटि वञे थी ऐं कुझु ॻाल्हाए थी। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम हमले की जांच लाइ पुलिस पारां कमेटी जोड़ी वही। नोटिफिकेशन जारी। कमेटी जो सरबराह DIG CIA हूंदो। कमेटी में SSP मलीर ऐं ॿिया ऑफिसर कमेटी जा मेंबर हूंदा। पुलिस मौजूदु वाक़े की जांच लाइ CTD ऐं रेंजर्स जूं टीमूं पिणु कमु करे रहियूं आहिनि। एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमन चयो आहे त कराची यूनिवर्सिटी में आपघाती बम धमाको कंदड़ औरत जी सुञाणप थी वई आहे। हू यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी हॉस्टल में ई रहंदी हुई। CCTV फुटेजिस में औरत मुतमइन नज़र अची रही आहे। यूनिवर्सिटी में संदसि तालीमी रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। CCTV सबूतनि मां वधीक हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि थियूं। इम्कानी तौरु औरत खे धमाकेदार मवाद यूनिवर्सिटी में फ़राहम कयो वियो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त कराची यूनिवर्सिटी ते हमले जी दहशतगर्दनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। पाक चीन दोस्ती ते हमिलो थियो आहे। दहशतगर्दनि जी जांच बाबति अज़ीम दोस्त चीन खे मुकमिल आगाह करे रहिया आहियूं। दहशतगर्दनि खे कानून जे कटहरे में आणण लाइ वफ़ाक़ी हुकूमत भरपूर सहकार कंदी। लाहौर हाई कोर्ट गवर्नर पंजाब के सुभाणे रात 12 वॻे ताईं नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खां पाण या नुमाइंदे ज़रिए हलफ़ वठण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स न आहिनि त 25 ॾींहनि खां पंजाब सूबो वॾे वज़ीर खां सवाइ हली रहियो आहे। आइन तहत सदर पाकिस्तान ऐं गवर्नर पंजाब पंहिंजे हलफ़ जी पासदारी जा पाबंद आहिनि। गवर्नर पाबंद आहे त हू कानून मुताबिक़ हलफ़ वठे। अदालत जो हुकुम बिना देर गवर्नर पंजाब ॾांहुं माणियो वञे। लाहौर की अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जूं पूरी ज़मानत में 14 मई ताईं वाध करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधणी खे दलीलनि ऐं फ़र्द जुर्म सां मशरूत करे छॾियो। मरियम नवाज़ पासपोर्ट वापसी की दरख्वास्त ॾेई छॾी। लाहौर हाई कोर्ट दरख्वास्त वापसि वठण जी बुनियादनि ते ख़ारिज करे छॾी। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी बिजली ₹2.86 फ़ी यूनिट महांगी करण की मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली की क़ीमत में इज़ाफ़ो मार्च जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। इज़ाफ़े सां बिजली वापेदारनि ते 28 अरब 90 करोड़ रुपयनि खां वधीक जो भार पवंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में तहरीक इंसाफ खिलाफ फॉरेन फंडिंग केस जी ॿुधणी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त PTI, नून लीग ऐं पीपल्स पार्टी खिलाफ वॾी फंडिंग जा केस गॾु हली रहिया आहिनि। कंहिं पार्टी जे केस में का देर न थी रही आहे। सीता रोड में मुबैना तौर आपघात कंदड़ शागिर्दियाणी असमत तूर केस के मुख्य जवाबदार की ज़मानत रद्द। एडिशनल सेशन जज
जवाबदार शमन सोलंगी ऐं संदसि ज़ाल नईमा जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। खैरपुर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत पुलिस मुक़ाबले हथियार ऐं धमाकेदार मादो हथ अचण वारे केस में 7 जवाबदारनि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत जवाबदारनि बशीर उॼण, एजाज़ बोज़दार, कामिल बुर्डो, शकील ॿुपड़, आशिक जाकिरानी, माशूक शेख, ज़ुबैर अंसारी खे सज़ा ॿुधाई। ओबावड़ो वेझो ॻोठु छतोड्राउ में घर मां चोरी करण ते मुज़ाहिमत करण दौरान फायरिंग में हिकु ॼणो क़तल। हिकु ज़ख़्मी चोरनि जी फायरिंग में घर धणी मोहम्मद आसिम जट मारिजी वियो। मोहम्मद इक़बाल आराई ज़ख़्मी थियो।